अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आप रोज़ सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध हाउस में अॼु पुलिस गर्दी कई वई त नतीजनि जो ज़िम्मेवार इमरान ख़ान हूंदो। टिनि अॻूणनि वज़ीर आज़मन यूसुफ रज़ा गीलानी, राजा परवेज़ अशरफ ऐं शाहिद खाकान अब्बासी वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी पुलिस ऐं इस्लामाबाद इंतिज़ामिया खे ख़बरदार करे छॾियो। संदन चवणु आहे त बेतमादी रिथ आईनी अमल आहे। इमरान ख़ान 172 मेंबर्स पूरा नथो करे सघे। बेतमादी रिथ में पुलिस ऐं इंतिज़ामिया धुर बणी त उहा आईन जी भञकड़ी हूंदी। बेतमादी रिथ खे कीअं मुंहुं ॾिजे? वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थी रहियो आहे। इजलास में डी चौक ते रिथियल जलसे, बेतमादी रिथ ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते मुशावरत कई वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी सदारत हेठि आला सतही इजलास अॼु थींदो। सिंध में गवर्नर राज लागू करण बाबति समरी ते गौर कयो वेंदो। शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लागू करण जी तजवीज़ ॾेई चुको आहे। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी सिंध में गवर्नर राज लागू करण जी तजवीज़ जी मुखालफ़त करे छॾी। संदसि चवणु आहे त सिंध हाउस में जेको कुझु थी रहियो आहे उहो मीसाक़े जमहूरियत जे रूह जे उबतड़ आहे। पार्लियामेंट जे मुहाफ़िज़नि सां पार्लियामेंट खे नुक़सानु पहुतो त चयो वेंदो त घर खे बाहि लॻाई वई। घर जे चिराग मां पाकिस्तान बार काउंसिल पारां वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जे गवर्नर राज बाबति बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। पाकिस्तान बार काउंसिल जो चवणु आहे त सिंध में गवर्नर राज लॻाइण सां मुल्क में ॾफेड़ फैलिजण जो ख़दशो आहे। गवर्नर राज सां जमहूरी अमल खे नुक़सानु थींदो। अहिड़े क़िस्म जा ग़ैर जमहूरी क़दम रोकण लाइ अवाम ऐं वकील बिरादरी हर हद ताईं वेंदा। सिंध बार काउंसिल पारां बि सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुज़म्मत। हुकूमत जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। पार्लियामानी अमल सां नाअहल हुकुमराननि मां जान छॾाईंदासीं। स्पीकर ॼाणे थो त उहो आईन ऐं कानून खां मथां नाहे। अॼु गवर्नर राज जी ज़रूरत पंजाब में आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो मौजूदा हालतुनि में PTI जी हुकूमत जो बि जवाज़ नाहे रहियो। नेब मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो आहे। नेब जो कमु रुगो माण्हुनि ते जाली केस ठाहिणु आहे। मुल्क में हिन वक़्तु साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि जी ज़रूरत आहे। PP अॻवान मंसूर वसाण चयो आहे त गेम ओवर थी चुकी आहे। शेख रशीद खे मुस्तक़बिल में मच जेल में ॾिसी रहियो आहियां। संदसि 28 मार्च ताईं अहिड़ा बयान ईंदा रहंदा। क़ौमी असेंबली मेंबर्स इमरान ख़ान खां नफ़रत जो इज़हार कंदे अलॻि थी रहिया आहिनि। वज़ीर आज़म बाइकॉट जो बहानो करे फ़रार थियणु चाहे थो। डी चौक ते न PTI ऐं नई वरी अपोज़िशन जलसो कंदी। 28 मार्च खां अॻु मामला हल थी वेंदा। मुल्क में कोरोना वायरस विघे 7 मरीज़ फ़ौत थी विया। आलमी वबा सबबि फ़ौतुनि जो अंगु 30,326 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 183 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंगु 15,20,817 थी वियो। हेल ताईं 14,73,616 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 0.64% रही। नवाब शाह में डॉक्टर परवीन रिंद खे ईसाइण वारो मामलो। परवीन रिंद अदालत में पेश। 3rd एडिशनल सेशन जज जी अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद मुख्य जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। कोट लालू भरिसां मेहराण हाईवे ते ॼाणुनि सां भरियल बस कल्टी, नींगरी फ़ौत, 35 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में औरतूं, मर्द ऐं ॿार शामिल। 4 औरतुनि समेत 11 ॼणनि जी हालत गणतीअ जोगी। सन में इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच कार ऐं ट्रॉलर में टकर, 2 ॼणा फ़ौत, 1 ॼणो ज़ख़्मी। फ़ौतियुनि में राना आफ्ताब अनवर ऐं खुरम अली शामिल। ज़ख़्मी थियल फुरकान इस्पताल मुंतक़िल।
ऐं मटियारी में वसाण बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, फायरिंग में भाइटे हथां चाचो क़तल, हिकु ज़ख़्मी। ज़मीन जे तकरार तां मोहम्मद अली वसाण चाचे उमीद अली वसाण खे गोलियूं हणी क़तल कयो, ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।